हिन मौक़े ते ऐं जेका बि KTN जा व्यूअर्स आहिनि, ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि सभिनि खे ऐं शुक्रगुज़ार आहियां उन्हनि जो त उन्हनि असांखे एॾी मुहबत, एॾी मिणता ॾिनी। ऐं इन में इहो ई मुंहिंजो हूंदो त इनशाला असांजी मंज़िल अञा बि अॻिते लखनि करोड़नि विकनि खां अॻिते। हीउ हिकिड़ो पहिरियों क़दम आहे ऐं इनशाला नेक्स्ट असांजो टारगेट जेका आहे उहो गोल्ड शील्ड हूंदी इनशाला। ऐं तव्हांजो ईअं ई प्यार, तव्हांजी दुआऊं, तव्हांजी मुहबतूं असां सां गॾु रहियूं त इनशाला ही मंज़िल बि असां माणंदासीं।